ॾिसो भाई, सूरदास महाराज खे अखियूं न हुयूं, पर उन्हनि अहिड़ो भजन कयो कि भगवान अची वेंदा उन्हनि जे साम्हूं। उन्हनि सां गॾु वेही रहंदा भगवान, पंहिंजे हथनि सां भगवान उन्हनि खे खारायो पीआरियो आहे। चओ हरे राम। हिकु बार सूरदास महाराज पंहिंजी कुटिया में वेठा हुया। उन्हनि सां गॾु हिकिड़ो सेवक गॾु रहंदो, जंहिंजो नालो हुयो बालक गोविंद। नंढो ॿार, 12-15 साले जो, 17 साले जो। नालो छा हुयो भाई उनजो? गोविंद। वो हमेशा उन्हनि जी सेवा में रहंदो। सूरदास महाराज हिकु ॾींहुं भोजन करण लाइ वेठा। बालक गोविंद भोजन परोसे ॾिनो, भगवान जो भोग लॻियल, ऐं परोसे करे भोजन बालक जेको हुयो ॿाहिरि हली वियो। संतन भोजन शुरू कयो, हिकिड़ो कौर गले में अटकी पियो। चओ हरे राम। गले में अटकी पियो, उन लगी, प्यास लगी, आवाज ॾिनो, अरे बेटा गोविंद कहाँ हो? आवाज ॾिनी त हिकु बार में त आवाज न पहुती। 2-3 दफ़ा आवाज लगाई, गोविंद भाई मूंखे प्यास लगी आ। प्यारा काथे आ, काथे आ? हो त वीचारो बालक पंहिंजे कम सां ॿाहिरि हली वियो हुयो। आवाज एॾी प्रेम सां लगाई सूरदास महाराज की बालक गोविंद न, भगवान गोविंद ॿुधियो। चओ हरे राम। प्रेम जी पुकार हुजे भाई, भाव सां पुकार हुजे त कथा त ईंदी आहे कि भक्त गपोड़ू गपोड़ू चयो पर गोपाल ही ॿुधी वरितो, भगवान। चओ हरे राम। हाणे उन्हनि पंहिंजे सेवक गोपाल खे आवाज लगाई, पंहिंजे सेवक गोविंद खे आवाज लगाई, पर मालिक गोविंद ॿुधी वरितो। भगवान हली आया। अची करे भगवान पंहिंजे सोन जे पात्र में, भगवान जंहिंमें पाण जल पीअंदा आहिनि स्वर्ण जे, उहो गिलास भगवान खणी आया, झारी खणी आया, ऐं भगवान पंहिंजे हथनि सां जल पीआरियो। चओ हरे राम। संत सूरदास महाराज खे, जंहिंजी अखियूं कोन्हनि, उन्हनि खे भगवान जल पीआरियो। जल पीआरे भगवान उहो बर्तन उते ई रखे हली विया। थोड़ी देर में सेवक आयो गोविंद, वो अची करे चवण लॻो, बाबा भोजन थी वियो, जल खणी चाओ, जल पाणी खणी चाओ तव्हांजे लाइ। अरे यार हाणे त जल पीआरे, बढ़िया शीतल थधो जल। प्रभु मां त तव्हांखे भोजन ॾेई कई काफ़ी देर ॿाहिरि हली वियुमि, तव्हांखे मां त जल न पीआरियो आहे। न भैया हाणे त पीआरे ॾिस। बाबा मां सच थो ॿुधायांव, तव्हांखे भोजन ॾेई मां त ॿाहिरि हली वियुमि, ॿियो कोई कमु निपटाइण लॻुमि। ॾिस ॾिस साम्हूं गिलास पियो आहे, झारी पई आहे, हे सोने जो पियो आहे। सूरदास महाराज रोअण लॻा, भावुक थी विया। बाबा रो छो था? प्यारा मां त आवाज लगाई पंहिंजे सेवक गोविंद खे, पर आवाज ॿुधी मुंहिंजे मालिक गोविंद। चओ हरे राम। उन प्रभु मुंहिंजी आवाज ॿुधी वरिती।